वसल्लम दे मता अन दिते ईमान आने वाले ऐ अस्वत उनसी थे न मन वाले हुजूर दे न खादिम उम्मती अबू सालिह अबू मुस्लिम खौलानी दे मता भी अड़े तरीके सा बाह को ज्यादा थी वई को अबू मुस्लिम खौलानी जे मता असर को न कयो अबू मुस्लिम खौलानी सही सलामत बाह माबार निकली आया। कुछ जो असर न थियो त अस्वद उनसी पंहिंजनि सां मशवरो कयो त छा करणु घुरिजे। माण्हू जिस माल खे हिन खे माल सां पंहिंजे मुल्क मां पंहिंजे इलाइक़े मां ॿाहिरि कढा वरना जेसीं ताईं ही हूंदो माण्हू सां मिलंदो माण्हू हिन खे ॾिसंदा ही माण्हू खे ॻाल्हियूं कंदो त इहो कूड़ो आहे अफ़सद उनसी दज्जाल आहे ठग आहे। इन मूंखे मारण जी पूरी कोशिश कई बाहि जे आड़ाह में उछलरायो हुयई पर बाहि मुंहिंजे मथां को बि असर कोन कयो। उनजो मतिलबु आहे त अस्वद उनसी ठग आहे कूड़ो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह जो सच्चो रसूल आहे। अबू मुस्लिम खौलानी के जे त छद मुल्क इलाइक़ो छद अबू मुस्लिम खौलानी सोचियो हाणे काॾे वञा सोचे सोचे ची हाणे ॿिए पासे ॾे नथो वञा जंहिं महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह ते कलमो भरे मुस्लमान थियो आहियां रसूलुल्लाह जो शहर वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो खां तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। वरी आवाज़ सां सभई सुभान अल्लाह चओ। सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा सिर्फ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे काणे करोड़ा गंज ॿिया काॾे कबा जॾहिं तो जड़ो गोहर हुजे तो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। अबू मुस्लिम खौलानी यमन मां निकितो मदीने तैयबा में पहुतो पर इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो जो हिन जे पहुचण खां पहिरियां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विसाल मुबारक थी चुको हो। खबर पियसि त साईं त पर्दो फरमाए विया मदीने तैयबा में आयो आहे मस्जिद नबवी शरीफ खां ॿाहिरि पंहिंजी सवारी ॿधे थो। मस्जिद नबवी में अबू मुस्लिम खौलानी हली आयो हिकिड़े थंब जे भरिसां थी करे नमाज़ पढ़णु शुरू कयईं। सैयदना फारूक आदम रज़ी अल्लाह ताला अन्हु में हलंदा हलंदा मस्जिद नबवी शरीफ में आया ॾिठऊं त मस्जिद नबवी जे हिकिड़े थंब जे भरिसां नओं माण्हू आहे ॿाहिरां को आयो आहे नमाज़ पढ़े थो। सैयदना फारूक आदम रज़ी अल्लाह ताला अन्हु सोचो त नमाज़ खां फारिग थिए पोइ हिन खां हवालो थो पुछां। अबू मुस्लिम खौलानी नमाज़ मुकम्मल कई हज़रत फारूक आदम उन सां अची मिलिया उनखे फरमायो अदा तूं काथों जो आहे चईंसि मां यमन जो आहियां। नूर सां सुभान अल्लाह चओ अञा ॾाढा चओ। यार यमन हो काथे उवैस करनी कीअं ॾिठो यार यमन हो काथे उवैस करनी कीअं ॾिठो मोटो मदीने मां हुयो इसी मदनीअ जा मीनारा लगी तुझी तार आजन के दुनिया में दीवाना असहाबी पहिरियों नंबर
तव्हां बि परवाननि जहिड़ी वॾी सुभान अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु के फरमायो यार ॻाल्हि ॿुध यमन में असांजो हिकिड़ो दोस्त हुयो अल्लाह जे दुश्मन असवद उनसी उनखे बाहि में उछलरायो हो। असांखे ख़बर पई आहे त बाहि उनखे कुझु असर कोन कयो हुयो पर हाणे इहा ख़बर कोन्हे त उन खां बाद में असवद उनसी उन सां छा कयो। हज़रत अबू मुस्लिम खौलानी खे चवे थो नालो तुंहिंजो छा आहे? चई साईं नालो मुंहिंजो अब्दुल्लाह बिन सौबा। हज़रत फारूक आज़म पंहिंजे फिरास सां नूरानी नज़र सां मालूम करे चुका हा त इहो शख़्स आहे। फरमाइनि था मां तोखे अल्लाह जो कसम ॾेई तोखां पुछां थो मूंखे सही ॻाल्हि ॿुधाइजां उहो शख़्स जंहिंखे असवद उनसी बाहि में उछलरायो ऐं उन मुस्तफ़ा जे ख़त्मे नबूवत तां हथ कोन कयो हुयो मां तोखां कसम ॾेई थो पुछां उहो तूं त नहीं। अबू मुस्लिम खौलानी चयो साईं उहो मां ई आहियां जंहिंखे बाहि में उन उछलरायो हो पर रसूलुल्लाह जे सदके मां महफूज़ रहिजी वियो हुयुसि। अल्लाह जो शुक्र आहे। हज़रत अमीर उमर फरमायो खुदा जो मां हम्द थो कयां अल्लाह जो मां शुक्र थो कयां जो अल्लाह मूंखे पंहिंजे ज़िंदगीअ में हिन नाकिर सां उन ज़ात जी उन शख़्सियत जी ज़ियारत कराई आहे जंहिंजे मथां बाहि ईअं ई बाग थी ही ठरी चुकी हुई जी हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह जे मथां बाग थी वई। बार का वठी आयो सैयदना अबू बकर सिद्दीक़ वटि हिकिड़े पासे ना सैयदना अबू बकर सिद्दीक़ वेठो आहे ॿिए पासे ना अमीर उमर वेठो आहे विच में अबू मुस्लिम खौलानी वेठो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फारूक आज़म अर्ज़ करे थो कि भला हे उहो माण्हू आहे जंहिंखे अल्लाह जे दुश्मन असवद उनसी बाहि में उछलरायो हो पर हिन मुस्तफ़ा जी दामन कान छॾी बाहि न ते को असर कोन कयो। इन असवद उनसी के फेरोज दिल में कत्ल कयो जहन्नम पहुंचायो। मुसलमा कसाब यमामा में नचा रियाज़ जा इलाइक़ा यमामा जे इलाइक़े में चवंदा जो अॼुकल्ह रियाज़ जो इलाइक़ो अचे थो इहो मुसलमा कसाब जंहिंखे कसाब जो मुजादा कसाब ख़ुदि हुज़ूर फरमायो हो इन मनहूस हुज़ूर खे ख़त लिखियो हो उन में अर्ज़ कयो हुई मुशरिक तो मां कफिल अमर हुज़ूर खे अर्ज़ कई त मूंखे तव्हांजे मामले माना मामले नबूवत में मूंखे तव्हांजो शरीक बणायो वियो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अजीजो दोस्तो मुसलमान भाइरो हुनजे इन ॻाल्हि खे मुस्तरद फरमायो हुज़ूर उनखे रद फरमायो। हू सम्झे थो त नबूवत में मूंखे शराकत मिली आहे। हुज़ूर खे चई आहे त मूंखे जानशीन पंहिंजो मुक़ररु कयो त तव्हां जेसीं ताईं आहियो तव्हांजी नबूवत हलंदी तव्हां खां बाद में मुंहिंजे लाइ तव्हां ऑर्डर करे वियो नामज़द करे छॾियो तव्हां खां पोइ मां नबी हूंदुसि या वरी शहर जा नबी तव्हां आहियो बहिराण जो नबी मां आहियां। हुज़ूर ॿई ॻाल्हियूं हुनजो मुस्तरद फरमायो पर मुसैलमा कज़्ज़ाब मुसैलमा कूड़ो आहे। उन जा जेके कासिद सफ़ीर आया हा पर फरमायो जेकॾहिं सफ़ीरनि खे कासिदनि खे क़त्ल करणु जाइज़ हुजे हा त तव्हां ॿिन्ही ख़बीसनि खे मां ज़िंदा कोन छॾियां हा छो त हुज़ूर हुन खां पुछो त तव्हां छा था चओ मुसैलमा अल्लाह जो रसूल आहे हुन चयोसीं हा असां मञूं था हुनखे। हुज़ूर फरमायो कासिदनि खे क़त्ल करणु जाइज़ हुजे हा तव्हांखे बिल्कुलु मां ज़िंदा कोन छॾियां हा पर इन इहा मुसैलमा कज़्ज़ाब हुज़ूर जे हिकिड़े सहाबीअ खे जेको हुज़ूर कासिद बणायो उनखे मोकिलियो हो अंसारी हो खज़रजी हो मदीने जो हो मुसैलमा कज़्ज़ाब वटि वञी पहुतो। मुसैलमा कज़्ज़ाब हुनखे चवे थो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह छा तूं इहा ॻाल्हि शाहिदी ॾे थो त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे? चई हा मां शाहिदी ॾियां थो मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। चई अतशहदु अन्नी रसूलुल्लाह छा इहा शाहिदी ॾे थो? मुसैलमा पंहिंजे लाइ चयो त मां अल्लाह जो रसूल आहे। चई अना असम ला अस्मा मुसैलमा ॻाल्हि ॿुध मां कोड़ो आहियां मां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधाई कोन थो। ज़ोर सां सुभान अल्लाह। कन ॾिना अल्लाह मुस्तफ़ा जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ चओ सुभान अल्लाह। कन अल्लाह ॾिना रसूलुल्लाह जो शान ॿुधण जे लाइ
पढ़ंदो रहियो अतशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जाम शाहिदी जादो मुहम्मद अल्लाह रसूलुल्लाह जिसा तशहदु अन्नी रसूलुल्लाह छबला इया शाहिदी दे तो माला जो रसूला जे अल्लाह असम लासमा मा पोड़ो तुझी गाल बुधाई पोड़ो उन्हें जाना उन्हें माना न गैर रखा गैर से काम उन्हें जाना उन्हें माना न रखा गैर से काम सुभान अल्लाह उन्हें जाना उन्हें माना न रखा गैर से काम लिल्लाहिल हम्द दुनिया से मैं मुसलमान गया तो कत्ल तो कराया कि का परवाह ना है मण पसंद कंदुस मुस्तफा जी दामन को चटे अरे सुभान अल्लाह पूछा कि हजरत मुसैद पैजो अस्तगफिरुल्लाह मुसैलमा उन हजरत सहाबी के अंसारी हजरत जी जो सहाबी उनके सहाबी सगोरे के उन आर्डर के कत्ल कयो तो तत्तो उज़वन हिकु हिकु उज़ो जरा जरा करे हुनके कत्ल कयो हो जैसी ताईं सीसीअ में साह तेसी ने खत्म नबूवत जा नारा रसूलुल्लाह जी दामन मा कोन शदीद मुस्तफा जो कलमो पढ़ंदो रहियो असां के तारीख़ इस्लाम जी बुधाए थी हुजूर जे सहाबा खां वठी अहले इस्लाम जो हमेशा इहो तरीक़ो रहियो पंहिंजो माल तब मुस्तफा ते कुर्बान पंहिंजी जान रसूलुल्लाह ते कुर्बान पंहिंजो इज्जतो मुस्तफा ते कुर्बान सड़ा तरह पसंद करे छॾियो लेकिन रसूलुल्लाह जी दामन कोन छॾियो तू आदम खां भी आई अवल रब तोखे कयो आहे ख़तमुर रसूल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल सारे आलम में सानो नबी तुझे शान मथा क्या कुर्बानो नबी घोरिया बार बचा जिंदो जान नबी तुझे शान मथा मेरे आवाज़ जो सुभान अल्लाह काद्यानी जो अकुल गदह में बना अकुल अथवा काद्यान में प्रभु को नहीं ये तो खड़ी छोटड़ा हनोनारा और जो वडो हनोनारो गुरु हो मिर्जा गुलाम काद्यानी उनमें अकुल गदह जेतरो कोन गदह गुण का समझदारा किया मिसाल दो खैबर फतह थियो उनमें हिकिड़ो तराद घोष रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आयो हाणे उहो गॾु तराद घोष हुजूर जे साम्हूं साईं उन सां ॻाल्हाइनि पिया तराद घोष रसूलुल्लाह सां ॻाल्हाए रहियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछो नालो छा अथई चईं नालो मुंहिंजो यजीद बिन शिहाब तराद घोष नबी करीम अलैहिस्सलाम के अर्ज़ के या रसूल अल्लाह मुझे दादे जे नस्ल मां 60 तराद घोष पैदा था उन्हनि 60 तराद घोष जे मथां नबी खां सिवा कंहिं सवारी कान फरमाई ऐ अल्लाह जा रसूल उन मां पंहिंजे दादे जे नस्ल मां अकेलो वञी तराद घोष रहियो आहियां ॿियो को बि दुनिया जे तख़्त ते दादे जे नस्ल मां कोन रहियो आहे मां बि आख़िरी आहियां पंहिंजे दादे जो नस्ल जो ऐं अल्लाह जा रसूल मूंखे इहा बि ख़बर आहे त तूं बि अल्लाह जो आख़िरी रसूल चओ सुभान अल्लाह गॾो बि सम्झे पियो त मुस्तफ़ा आख़िरी नबी आहे चओ बाबा सुभान अल्लाह कोन था ॿारनि काद्यानी मारियूं त शहीद थींदा ज़ोर जे आवाज़ सां सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह गॾो खां चट हिन जो अकुल गॾो बि सम्झे पियो त हुजूर अल्लाह जो आख़िरी नबी आहे
किसे मुझे उम्मीद तमाम मुझे मथा सवारी फरमाईंदो जियं त असांजो पोयों रिकॉर्ड रहियो आहे ऐं अल्लाह जा रसूल हिकिड़े यहूदी वटि मां हुयुसि यहूदी मुंहिंजे मथां सवार थियण जी कोशिशि कंदो हुयो पर मां ॼाणी वाणी उनखे केराईंदो हुयोसांसि इन जे करे जो असांजे नस्ल जे मथां नबियनि खां सवाइ कंहिं बि सवारी कान कई आहे मां त इहो बि सोचियो त अल्लाह जो आख़िरी नबी मूं ते सवारी फरमाईंदो तॾहिं यहूदीअ खे मां टपा ॾेई केराए छॾींदो हुयुसि उहो मूंखे बुखियो बि रखंदो हुयो मूंखे थक बि हणंदो हुयो गॾ थी